अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उलड़ खैबर मां ख़बर शामिल कयूं था। आसिफ अली मलाजी खैबर ऐं उडेरोलाल खंडूअ जे एहसास किफ़ालत सेंटरन ते मुस्तहक़ औरतुनि खे मिलंदड़ 12,000 रुपयनि मां 1,000 खां 1,500 रुपया कटौती। मुस्तहक़ औरतुनि जूं दाऊं। तफ़सील मूजिब उडेरोलाल खैबर ऐं खंडूअ जे एहसास किफ़ालत सेंटरन ते मुस्तहक़ औरतुनि खे मिलंदड़ 12,000 मां 1,000 खां 1,500 रुपया कटौती कई पई वञे। ज़रियनि जी ॼाण मूजिब SHO खैबराणी खैबर किफ़ालत सेंटर वारनि खां रोज़ानी जे बुनियाद ते 50,000 रुपया रिश्वत घुरी आहे। न ॾियण ते किफ़ालत सेंटर बंदि कराए छॾियो। उन मौक़े ते PTI यूथ विंग ज़िला मटियारी जे उहिदेदार नासिर मल्ला इरफान शौक़ जन एहसास किफ़ालत सेंटर जी विज़िट कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे मथां हुकुम आहे त कंहिं बि एहसास किफ़ालत सेंटरनि ते मुस्तहक़ औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कंहिं बि अमलदार खे का कटौती न करणु ॾिनी वञे। जंहिं सेंटर ते अमलदार कटौती कंदा हुजनि त उन्हनि अमलदारनि ख़िलाफ़ FIR कटाए कानूनी कार्रवाई कई वेंदी। जीअं त उडेरोलाल किफ़ालत सेंटर ते मुस्तहक़ औरतुनि मीडिया आॾो दाहींदे चयो त उडेरोलाल खंडूअ खैबर जे किफ़ालत सेंटर वारा 1,000 खां 1,500 रुपया कटौती कनि था। पोइ बि एजेंटनि पारां पंहिंजे मनपसंद औरतुनि खे इमदादी रक़म जल्द वठराए ॾिनी वञे थी ऐं ॿियनि औरतुनि जी तज़लील कई वञे थी। छा हिननि सेंटर वारनि खे कटौती करण खां केरु बि रोके नथो सघे? सो असां वस वारनि खे पुरज़ोर अपील था कयूं त उडेरोलाल खैबर ऐं खंडूअ जे किफ़ालत सेंटरनि ते औरतुनि जे थींदड़ तज़लील ऐं मिलंदड़ रक़म मां कटौतीअ जो नोटिस वठी किफ़ालत सेंटरनि जे मालिकनि जूं आईडियूं बंदि करे उन्हनि ते केस दाख़िल कयो वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर नी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। यूथ विंग ज़िला मटियारी जीअं त भैया हिन असां विज़िट लाइ निकिता आहियूं। हींअर एहसास कफ़ालत प्रोग्राम लाइ ख़ान साहब जे मथां हुकुम आहे असांखे त असां जेको कटौतीअ जे ख़िलाफ़ असां उन जॻह ते हर जॻह ते निकिरी चुका आहियूं। असां खैबर शहर में बि कटौतीअ ते ओॾे वियासीं त उते पुलिस पंहिंजे मनमानी करे वेठी आहे। जेके उन्हनि खां एहसास कफ़ालत प्रोग्राम जे अॻुवाणी खां 50,000 रुपया घुरिया आहिनि। ऐं हिन खंडू शहर में असां जीअं आया आहियूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तरफ़ां त उते बि हिननि औरतुनि खे तज़लील कई पई वञे। हिन लाइ न को SOP ते अमल कयो पियो वञे। ऐं जेको ग़ुलाम हैदर भचो आहे जंहिंजी खैबर में बि आईडियूं आहिनि, उडेरोलाल में बि आहे ऐं हिन खंडूअ में बि आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेको 10 आईडियूं पंहिंजे पाण लाइ रखियो वेठो आहे। हिकिड़ो पंहिंजे नाले सां, पंहिंजे भाइरनि जे नाले सां, पंहिंजे वाल जे नाले सां हीउ ज़ुल्म आहे। ऐं हथ सां हीअ जेके एजेंट विहारे वेठा आहिनि जंहिंजी 1500 2,000 रुपया तारीख़ आहे, उहे हथ सां ॿेड़ी ॿोड़ियो वेठा आहिनि। ऐं उनजी कटौती जेको आहे उन 1,000 खां 1,500 रुपया कई थी वञे। अॼु असां हिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यूथ विंग ज़िले मटियारी जी तरफ़ां एहसास किफ़ालत जी विज़िट कयासीं। हिते जीअं त तव्हां चओ त कटौती आहे त बिल्कुलु कटौती आहे। हिते सां जेको आहे वॾी माफ़िया आहे, वॾी गैंग आहे। ऐं हिनमें जेको चाहे पुलिस हुजे, पुलिस बि नोटिस नथी वठे। हिते माइन जी तज़लील कई पई वञे ऐं किथे 1,500 किथे 2,000 कटौती थी पई वञे। छा था चवनि? 1,000 रुपया कटींदा ईअं चवनि था? अच्छा, किथां खां आहे? गुलाम शामरी। छा था चवनि? चवनि था अचनि त पोइ ॾियूं था, चवंदा फिंगर हाणे त तव्हांखे ॾियूं था, डीजे था कयो ते सरूं पिया ॾिसी त गर्मी में सुबुह खां वठी रूल पिया बचा छॾियो। कटौती हले बि? हा घणी हले बि? घणी था त हाणे चवनि था ॾियूं था। छोकिरो अचे कटौती घणी बि हले? हा कटौती घणी बि हले? पैसा घणा था कटनि? तव्हांखे घणा था ॾियूं? असांखे सभु ॾींदा, पहिरियां पोइ 500 कटींदा।